नाज़रीन खे अपडेट कंदालूं। लाड़काने जी मुराद वहण वारे इलाइक़े में जसकाणी ऐं ब्रोही बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं सुरोटा लॻण सबबि नौजवान सुमेर अली ब्रोही मारिजी वियो आहे। अहम ख़बर आहे, खे आगाह कंदालूं। लाड़काने शहर में ई अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे दुकानदार खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी सुञाणप तनवीर अहमद राजपूत थी आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूद आहे लाड़काने मां रशीद समूह जी। रशीद, अपडेट कजो। जी बिल्कुल सजा। लाड़काने शहर के तरीसाणे जी हद मुरादवान में जिसकानी ऐं ब्रोही बिरादरी के बिन धुरनि विच में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि ब्रोही बिरादरी सां वास्तो रखंदड़ 19 सालनि जो नौजवान आहे समीर अली ब्रोही, जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाइक़े वासियुनि लाड़काने जी चांडका अस्पताल गणती जोगी हालत में पहुचायो, जिते ज़ख़्मनि जी सट नज़र ते नौजवान समीर ब्रोही आहे उहो फोत थी वियो आहे। ऐं जेको उते उनजे वारसनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त मक़तूल नौजवान जे वारसनि वधीक इहो चवणो त बर्फ़ जे दुकान ते गैर वास्तेदार माण्हुनि खे विहारण वारी ॻाल्हि सां जिसकानी बिरादरीअ जे माण्हुनि लठियूं ऐं सरोटा हणी हमलो करे नौजवान समीर खे क़त्ल करे छॾियो आहे। ऐं उनजी जेको आहे उन्हनि जो चवणु आहे त असां अहिड़ो इतलात दड़ी पुलिस खे ॾिनोसीं, पर बर वक़्तु कार्रवाई न करण सबबि जेको जवाबदार आहिनि उहे फरार थी विया आहिनि। इन ई हवाले सां जेको आहे वारसनि जो वधीक चवणु आहे त जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई कई पई वञे ऐं जल्द जेके जवाबदार आहिनि इन में क़त्ल में मुलविस उहे गिरफ़्तार कया वेंदा ऐं पुलिस लाश पंहिंजे तहवील में वरितो आहे। पोस्टमार्टम खां पोइ जेको आहे लाश पुलिस वारसनि हवाले कयो आहे ऐं नौजवान जो लाश जेको आहे घर पहुचण ते कोराम मची आहे। महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।